अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलुल्लाह। ग्रुप आपके मसाइल और निकाल ग्रुप में सवाल आयो है तनहा जुमे जी नमाज के बारे में। पहिरीं सवाल सुनो था भाई, सवाल फरमायो, पुछो सवाल जी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम मौलाना रहमतुल्लाह। साहिब हिकिड़ो सवाल है त हिकिड़ो माण्हू है जेको पिंड जी खेती कमकाज हलाए पियो पिंड जी खेती में। जुमे जो टाइम थी रहियो है, नमाज पढ़णु चाहे तो खेती में, मस्जिद ना आहे उते खेती में नमाज पढ़े तो। अमुक माण्हू चवनि था त खेती में नमाज न थिए, जुमे जी नमाज मस्जिद में पढ़ी खपे गांव में। जो जवाब ॾिजा। जी इन जवाब साफ़ ही है। तो जुमे जी नमाज बा जमात खपे। जुमो तंहिंजो खुतबो सुनणु वाजिब है, नमाज फ़र्ज़ है। रियो मुंदो तनहा माण्हू नमाज जुमे जी पढ़े तो जुमे जी तनहा नमाज न थिए। औरतूं घर जुमे जी नमाज न बल्कि ज़ोहर जी पढ़ंदियूं। बीमार इंसान घर रहियो ई जुमो न बल्कि जुमे जो ॾींहुं अॻु ई पढ़ंदो ज़ोहर। मुसाफ़िर रहियो सफ़र में त इनखे जे मौक़ो ना ई मिलियो, तनहा आहे, ख़ाली नमाज़ पढ़े जो मौक़ो आहे त जुमे जी नमाज़ ॿ रकातूं न बल्कि ज़ोहर पढ़ंदो। ईअं जे ही शख़्स जंहिंजे बारे में आउं पुछिया आहियां, पाण ईअं सम्झूं था त अहिड़ो शख़्स दीन ओछो ॼाणे थो, अने दीन से दिलचस्पी पण न आहे, न का नमाज़ छॾे ने खेत्र में वेठो आहे, खुतबो छॾे अने इंडिया पे वॾे हिनखे वीचार नथो थी ई को इस्लाम को मुस्लमान ई चवाइजे। मुस्लमान केतिरा पाछड़ आहिनि। हाणे हिनखे जुमो हिते पढ़णो, जुमे लाइ मस्जिद खपे, लट खपे, मंबर खपे, महराज खपे, खुतबो खपे, साम्हूं वेठल ॿिया माण्हू खपे। ई मणे निज़ाम हा हिकिड़े हिनखे पूरो करिणो। हिकिड़ो आहे ई बांग ॾे के लठ खणे के मंबर ते बीहे, महराब में वञे, खुतबो ॾे के वेही सुणे। अजीब उम्मत जो अञा हाल है। दुनिया तरक़ी पई करे ने अञा असीं एतिरी ख़बर न आहे जो जुमो फ़र्ज़ है। जुमो जानबूझ कर जेको छॾे थो इस्लाम खां ख़ारिज थी वञे थो। बहुत सख़्ती है। रिवायत तंहिंजे बारे में कलाम है त 3 जुमा जा लगातार छॾिया उन जी दिलि मथे मोहर लॻी वञे थी। बहुत सख़्ती है उन इंसान लाइ जेको जुमो नथा पढ़े। अॼुकल्ह मुस्लमान जाम ईअं फिरनि पिया, को गुआर नथो पढ़े, पुआर नथो पढ़े, खेड़ूत नथो पढ़े, ड्राइवर पानकी खएं पिया से नथा पढ़े। ऐं हिकिड़ा त ईअं ना निमरा चङा भला जुमे जो ॾींहुं नसाए फिरे पिया, धंधो जो धंधो न। अॼु शुक्रवार आहे, शुक्रवार आहे न, निमाज़ त केॾा पढ़िया ई न आहे, अहिड़ो खुतबो सोए न आहे न। हाणे हीउ जेको भाउ पुछे न जे खेत्र में आहे ऐं मुसलो विछाए न जुमो पढ़ा न, लाज़िम इन मथे यकीन कयईं गुनहगार तौबा ताइब थी वञे, हाणे कॾहिं पण अहिड़ो बेफ़िरा कमु न करे।